वालेकुम दोस्तों, सोफ़ी तकरार जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक जे पेज ते नवां आहियो फेसबुक जे पेज खे पिणु फॉलो कंदा जीअं हर नई ईंदड़ ख़बर अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जे तरफ़। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त नवाब खान कमीनो शख़्स पंहिंजे शरारतुनि खां बास कोन ईंदो। हू सूबेदार खे चवंदो त मूंसां खे या हाफ फ्राए करे छॾ या फुल फ्राए करे छॾ। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त भक्त वञी बावल बिल्डोज़र खे चवंदो त मीसा ऐं मीर हाणे मुंहिंजी जासूसी कनि था त हुन ते बावल बिल्डोज़र हुनखे चवंदो त मूसा ऐं मीर खे कहिड़ी ख़बर त हुनजी भेण असां वटि आहे। तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सजावल ख़ान नवाब खान जे चालुनि खां वाक़ुफ़ु आहे। हुनखे ख़बर आहे त मीर जी भेण खे बि नवाब खान ई अगवा करायो आहे, पर उन जो इल्ज़ाम मूसा मथां ऐं बावल मथां हणाईंदो ऐं उन्हनि खे पाण में विड़ाईंदो आहे। दोस्तों तव्हांखे पहिरियां ॿुधायोसीं त ड्रामो जेको हो मोहबतनि जो माॻ अचण वारो हुयो, थी सघे थो मोहबतनि जो माॻ बि हलंदो, पर हाणे ड्रामो हिकु नओं आयो आहे जंहिंजो नालो मक़तल आहे। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट अव्हां खे कीअं लॻो? जेकॾहिं मुंहिंजो रिपोर्ट पसंदि आयो हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। हाणे मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।